अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। उमेद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदो ऐं ठीक ठाक ऐं फिट फाट बि हूंदो। दोस्तो, काफ़ी अर्से खां पोइ ही अपडेट्स मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां, जेको आहे हिन ड्रामे जे बारे में, जेको आहे फ़िल्म जे बारे में। ड्रामे जे बारे में त मां ॾींदो आयो आहियां, ऐं फ़िल्म जेका अची रही आहे जानी दुश्मन, जंहिंमें इरफ़ान शेख आहे, अज़ीज़ कमरानी आहे, अहमद अली शेख आहे ऐं असगर चौधरी आहे, साईं निसार शाह आहे। कल्ह बि मूं अपडेट्स ॾिनी हुई, वरी अॼु अपडेट्स ॾेई रहियो आहियां। दोस्तो, हीअ मार धाड़ वारी फ़िल्म आहे, हाई लेवल जी फ़िल्म आहे इहा फ़िल्म। दोस्तो, ईद ते जेको आहे न रिलीज़ कई वेंदी, ऑनएयर थींदी ईद वारे ॾियारनि में, ऐं कंहिं लोकल कंहिं ॿिए चैनल ते, यानी सिंध टीवी ते या KTN ते न थींदी, कंहिं ॿिए चैनल ते ई थींदी। बहरहाल हीअ फ़िल्म भली आहे, जे थी सघे थो सिंध टीवी ते बि हिन खे ऑनर कयो वञे, रिलीज़ कयो वञे ईद वारे ॾियारनि में हिन फ़िल्म खे, जानी दुश्मन खे। न त इरफ़ान शेख वारे या कंहिं ॿिए चैनल ते इहा ज़रूरु लॉन्च थींदी, लेकिन फ़िल्म भली आहे। फ़िल्म में मार धाड़ ॾाढो ॾेखारियो आहे। तव्हांजो जेको असगर चौधरी आहे, तव्हांखे यादि हूंदो, असगर चौधरी मूसा वारे ड्रामे में हुयो, तव्हांखे यादि हूंदो। उन जो काफ़ी ॾींहंनि खां, काफ़ी साल ॾेढ खां पोइ कंहिं ड्रामे या कंहिं फ़िल्म में नज़र अचण वारो आहे। वीडियो पोइ पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।